शाद खोसो ब्लॉग यूट्यूब चैनल में तव्हां सभिनी पहिरीं प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु भली ज़बरदस्त बहितरीन एडवांस अपडेट तव्हां सां मां शेयर करण वारो आहियां ड्रामा सीरियल पंहिंजावेरी जी। पंहिंजावेरी में दोस्तो हाणे पहिरीं खां तव्हांखे अपडेट इहा ॾियां त सांवल जेको आहे पंहिंजे सौट खे पढ़ाईंदो रुंडे वारनि जे घरां धूम धमाके सां दमामनि सां ऐं 10 लख रुंडे खे बख़्शिश छॾींदो, जंहिंजा इहो शेरल वारा थुराइता थींदा सांवल जा। अहिड़े हिसाब सां रुंडो पंहिंजी जान छॾाईंदो ऐं पोइ होॾां जेको आहे बची वञी हसीना बि नाकाम थींदी हिकु जगह ॿीहर भॼण जी कोशिशि में ऐं तौबा ताइब थींदी ऐं उन खे बि थी सघे थो चाकर ख़ान माफ़ु करे छॾे या उनखे घर निकाली थी छॾे या उनखे मारे छॾे जीअं भॼण जी कोशिशि में मथां उनखे गुलनार पूरो करे। ऐं होॾां जेको आहे सुकू पंहिंजो रुंडे खां हिकु हिसाबु भरंदो, रुंडे जे नसीब में मौत ई मौत आहे आख़िर में। ऐं होॾां बाक़ी बचो जेको आहे जाबर ऐं कासम उन्हनि खे सांवल पूरो कंदो। अचण वारे एपिसोडनि में इहे सीन तव्हांखे ॾिसण वटि मिलंदा। वीडियो सुठी लॻी त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अगरि दोस्तों तव्हांखे अपडेट सुठी लॻी त महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल जेको आहे शाहिद खोसो ब्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हीउ तव्हांजो पंहिंजो चैनल आहे, हिन चैनल ते अव्हांखे बहितरीनु अपडेट असां ॾींदा अचूं था, अॻिते बि इंशाअल्लाह ॾींदा रहंदासीं।